ऐं जेको आहे सो अदालत में जज बि तब्दील थियो आहे। अॼु ॿुधणी हुई, हाणे छा सूरत हाल आहे? तव्हां हर हाज़िरी ते अचो पिया ऐं अदालतुनि में बीठा आहियो। अचणो त खपे थो असांखे, आहियूं जॾहिं जेसिताईं कोर्ट में चालान असांजो एक्सेप्ट थिए या जेको बि जज साहिबु डिसीजन वठे तेसिताईं त असांखे अचूं। अॼु कहिड़े सबब जे करे ॿुधणी मुलतवी थी? हिकु त मां कंहिं ॿुधायोसीं वर्क सस्पेंड आहे, को हाई कोर्ट में आहे, इलेक्शन आहे हुनजी लाइ। अच्छा, त तव्हां MP आहियो, सिटिंग हींअर पीपल्स पार्टी जा चूंडिजी आया आहियो, ऐं हींअर तव्हांजे हिन केस में जेको आहे सो 3 सालनि खां वठी नामज़द आहियो। तव्हांजी सियासी साख खे बि हिन सां नुक़सानु पहुचंदो हूंदो ज़रूरु। अदालतुनि में अचो पिया रोज़ केसनि में। अदालतुनि में अचण सां कंहिंजी सियासी साख खे नुक़सानु कोन पहुचंदो आहे। अदालत असांजी असांजे अदालत में अचण सां को मयार न आहे, छोको इहा का ग़लति ॻाल्हि कान्हे जो अदालत में अचण सियासी साख अलाह जी महिरबानी सां इन केस खां पोइ मुंहिंजे अपोनेंट कैंडिडेट 2.5 हज़ार वोट थिया, मां 45,000 वोट थिया आहिनि। इन में जेतिरी मुंहिंजी साख ख़राबु थी हूंदी त उहा तव्हांजे साम्हूं आहे। जेको मुंहिंजो भाउ आहे उनजे कैंडिडेट थिया 7,000, हुन 50,000, त इन में केतिरी साख असांजी ख़राबु थी आहे उहा तव्हांखे ख़बर हूंदी। पोइ हर को पंहिंजी सियासत करण जे लाइ इहे हवाला था कनि, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। अलाह जी महिरबानी सां असांजी साख खे सुरखरू आहियूं, सुरखरू रहंदासीं। तव्हां चवंदा आहियो तव्हांखे हिन केस में सियासी मुखालफ़नि पारां नामज़द करायो वियो आहे, केस में फासायो वियो आहे। यार इहा भला लिकियलु छपियल ॻाल्हि त कान्हे जो बार बार तव्हां हर हाज़िरी ते तव्हां इहा पुछा कयो। सभिनी खे ख़बर आहे, तव्हांखे भला उन्हनि जी ख़बर कान्हे त उहे छा आहिनि या छा कयो अथनि या छा न। सही, तव्हां पाण ॿुधायो जंहिंखे 10 जरे बि ज़मीन 50 जरे बि ज़मीन न हुजे, उहो वीगो गाॾी में घुमंदा था वतन, त उहो हिननि जी कारो न कारो त मदद थिए थी।